उपजी प्रीत प्रेम रस चाव, उपजी प्रीत प्रेम रस चाव। मन तन अंतर इहि स्वाव, मन तन अंतर इहि स्वाव। सतगुरु चवनि था असांजे मन में प्रीत पैदा थी, प्रभुअ जे प्रेम जे रस जो चाव लॻो ऐं मन तन सां असां अंदरि इहो ई था चाहियूं। सतगुरु चवनि था कि असांजे मन जी हिकु ई अभिलाषा आहे, भगवान जो प्रेम मिले ऐं प्रभुअ कृपा कई कि असांखे भगवान जी प्रीत मिली ऐं प्रेम जे रस में लगन लगी, चाव यानी लगन। चवनि था लगन लगन सबको कहे लगन न जाने को, अहिड़ी लगन लगी वञे कि खुदि ई गुम थी वञे माण्हू। प्रेमास्पद चइबो आहे जंहिंसां प्रेम था कयूं उहो ई यादि रहे, बाक़ी सभु विसरी वञे, अहिड़ी प्रीत थिए। तो सतगुरु चवनि था पिछले वचननि जे अनुसार कि संतनि जो संग थियो, सत्संग मिलियो, प्रभुअ जी कृपा थी, भक्ति मिली, त उन मूं असांखे प्रभुअ जो प्रेम मिलियो, आनंद मिलियो ऐं असांजे मन तन चित बुद्धि हृदय जी हिकु ई अभिलाषा हुई कि भगवान जो प्रेम मिले। यादि रखिजो जाते ॿ शयूं उते प्रेम कोन्हे। जाते असां चाहींदासीं कि संसार बि मिले, संसार जी शयूं बि मिलनि ऐं भगवान जो प्रेम बि मिली वञे, त पोइ भगवान ॾिसनि था हिनखे केवल मुंहिंजे प्रेम जी ज़रूरत कोन्हे, प्रेम बि मिली वञे पर हिनखे त संसार ई खपे, त उनखे मोक्ष त मिली वेंदो आहे। लेकिन भक्ति भी मिली थी सघे, भक्ति यानी साधन मिली थो सघे, पर जेको अनन्य प्रेम चयो वियो आहे, अनन्य प्रेम चइबो आहे जाते अन्य न हुजनि, अन्य यानी ॿियो सभु गायब, केवल भगवान जो ई प्रेम हुजे, उनखे चइबो आहे अनन्य प्रेम। अहिड़ी जंहिंजी प्रीत हुजे इनखे चइबो आहे अनन्य प्रेमा भक्ति ऐं अमल भक्ति, विशुद्ध भक्ति। ऐं इन भक्तिअ जो नालो आहे अव्यभिचारिणी भक्ति। जीअं पतिव्रता स्त्री केवल भगवान पंहिंजे पतीअ खे सम्झी करे केवल उन सां ई नातो हूंदो आहे, उन जो ई सुख दुख ख़ुशी गम पंहिंजो हूंदो आहे, त अहिड़ी तरह सां भक्त जो सभु कुझु भगवान ई आहे। हिकु बार गोपियूं वेठियूं हुयूं, कोई साधु महात्मा सत्संग पिया कनि, हिकु माण्हूअ खे ॿुधाइनि पिया, हरी चर्चा कनि पिया, त गोपिन उन्हनि खे प्रणाम कयो, सत्संग। साधु बाबा चयो तव्हां भगवान जी भक्ति कंदी आहियो? हा बाबा, असां श्याम सुंदर श्री कृष्ण जी भक्ति कंदी आहियूं। कहिड़ी भक्ति कंदी आहियो? मतलब साधु बाबा चवण लगा भक्ति कजे अनन्य, असां भगवान जा अनन्य भक्त आहियूं। गोपी चवण लगियूं बाबा इहो अनन्य छा थींदो आहे? या व्याकरण जी भाषा त असांखे पतो न आहे। तॾहिं साधु बाबा खिली करे चवण लगा अरे गोपियो, अञा तव्हां नथा सम्झो पिया, अनन्य चइबो आहे कि केवल हिक सां ई प्रेम करणु, हिकु ई इष्ट हुजे, हिकु ई प्रियतम हुजे, हिकु ई भगवान हुजे, हिकु ई ईश्वर हुजे, ॿिए कंहिंसां मतिलबु न हुजे, उन सां ई हुजे, इनखे चइबो आहे अनन्य भक्त। तव्हां अनन्य भक्त आहियो? गोपियूं खिली वेठियूं, चवण लॻियूं कि अनन्य भक्त तव्हां इनखे था चओ? हा, कि ॿियो कंहिं देवी देवता खे न सुञाणे, पंहिंजे इष्ट खे सुञाणे। साधु जी चवनि था भाई असां जीअं श्री कृष्ण सां तव्हां प्रेम था कयो त तव्हांखे पोइ वरी ॿिया जेके बि देवता आहिनि कई तरह जा, उन्हनि सां तव्हांखे वधीक
मतिलबु न हुजणु खपे, हिकु ई इष्ट सां मतिलबु हुजणु खपे। ईअं न भाई हिन जी बि हुन जी बि हिन जी बि हुन जी सभिनि जी पूजा कयव, उहा बटिजी वई, हिक सां प्रेम न कयव। इन खे चइबो आहे हिक सां जेको मन लॻाए प्रेम करे, उनखे चइबो आहे अनन्य भक्त। छा तव्हां अनन्य भक्त आहियो? गोपियूं खिली वेठियूं, चवण लॻियूं बाबा असां फनन्य भक्त आहियूं। फनन्य कोई शब्द ई कोन्हे। साधू बाबा हैरान थिया, चई फनन्य छा थींदो आहे? गोपियूं चवण लॻियूं बाबा फनन्य जो असांजो इहो ई अर्थ आहे कि कहिड़नि देवताउनि जी नाला था खणो, असां त सुञाणो ई कोन कंहिंखे। तव्हां सुञाणो त था न कि हे देवता आहिनि, हा सूर्य भॻवान आहिनि, वरुण देवता आहिनि, अग्नि देवता आहिनि, गणेश भॻवान आहिनि, ऐं हेतिरा देवता आहिनि, हेतिरी देवियूं आहिनि, सुञाणो त था? हा, कि असां त सुञाणो ई कोन, असांखे त पतो ई कोन्हे श्री कृष्ण जे अलावा केरु आहे। तॾहिं साधू बाबा सम्झी विया हे भोली भालियुनि, पर हिननि जी प्रेमा भक्ति ॾाढी ऊंची आहे, ॾाढी ऊंची आहे। इन तरह सां इन जो मतिलबु इहो न आहे कि ॿियनि देवी देवताउनि में असांखे कोई विरोधाभास हुजे, न न, यानी उन्हनि खे बि मथो टेकियो, प्रणाम कयो, पर उन्हनि खां बि भॻवानु पंहिंजे इष्ट जो प्रेम घुरो, जंहिं बि स्वरूप में असांजी प्रेमा भक्ति आहे, जंहिं बि स्वरूप में उन जो ई वर्ण कजे। चओ हरे राम, हरे राम। इन तरह सां उहा प्रीत चई वेंदी आहे, प्रेम चयो वेंदो आहे, उहो चाव चयो वेंदो आहे, उहा लगन चई वेंदी आहे, जिते केवल तन न जुड़े, मन तन अंतर इही स्वाव। टे शयूं चयूं, मन में, तन में, ऐं एतिरे ते न अंदर बि हुई। अंदर कंहिंखे चइबो आहे? अंदर यानी अंतःकरण। ॿाहिरियों जा औजार असांजा कहिड़ा आहिनि? हथ पेर, इहे ॿाहिरियों जा औजार आहिनि। अंदरों जा औजार कहिड़ा आहिनि? मन चित बुद्धि हृदय। इहे अंदरों जा औजार आहिनि। जीअं साइकिल गाॾीअ खे ठाहिण जे लाइ पाना हूंदा आहिनि, कसबा आहिनि, पकड़ हूंदी आहे, हा न? त अहिड़ी तरह सां अंदरों जा इहे औजार आहिनि भॻवान जे प्रेम खे पकड़ण जे लाइ। मन चित बुद्धि हृदय, इन खे अंतःकरण चयो वियो आहे। त इन तरह सां सतगुरु चवनि था असांखे मन सां, चित सां, बुद्धीअ सां, हृदय सां, आत्मा सां हिकु ई ख्वाहिश आहे, हिकु ई लगन आहे कि भॻवान जो प्रेम मिले ऐं प्रभुअ कृपा कई, प्रीत पैदा थी वई, प्रेम जे रस में चाव लॻी वियो। चओ हरे राम, हरे राम, हरे कृष्ण, हे हे हरि, हरि, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। त जेसि ताईं लगन नाहे तेसि ताईं विरह जी अगन नाहे। विरह जी अगन नाहे त भॻवान जे प्रेम जो शगुन नाहे, शगुन नाहे त भॻवान जो दर्शन कीअं थींदो। इन करे सभिनि खां पहिरियों लगन, चाव, चाव यानी लगन। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था लगन खुद की चाहिए, बाक़ी सभु उधारी मिली वेंदो, सभु ज्ञान मिली वेंदो, राह मिली वेंदी, संतनि महात्माउनि जो संग मिली वेंदो, सत्संग मिली वेंदो, सभु कुझु मिली वेंदो, लेकिन लगन त खुद जी ही रखणी पवंदी। चओ हरे राम, हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। हे हरि। केॾो बि सुठो पढ़ाइनि, ट्यूशन पढ़ाइनि, सम्झाइनि, सवारे छॾनि, यादि कराए छॾनि, लेकिन परीक्षा त खुद खे ई ॾियणी पवंदी। लगन खुद जी खपे, इन करे लगन पंहिंजी खपे। लगन त लॻाइणी पवंदी आहे, भागनि जे भरोसे न वेबो आहे, लगन लॻाइणी पवंदी आहे भॻवान सां। हर माण्हू लगन लॻाए थो सघे, इन करे मनुष्य जो चोलो मिलियो आहे। हर माण्हू चाहे त भॻवान जो दर्शन थो करे सघे। कोई ईअं न चए त मुंहिंजा भाग कोन्हनि, मां लाइक़ु न आहियां। चवनि था स्त्री हुजे, पुरुष हुजे, कोई बि जात पात हुजे, कोई बि वर्ण हुजे, एतिरे क़दुरु बि ॿारनि बि भॻवान खे पातो आहे त जानवरनि बि भॻवान खे पातो आहे। गजग्राह जी कथा ॾिसो, जटायू महाराज जी कथा ॾिसो, बानरनि जी कथा ॾिसो। जेको असां चवंदा आहियूं न न
कि असां नथा पाए सघूं, असांजा भाग कोन्हनि, पुञ कोन्हनि, न, ये सभु फालतू जी पाण खे धोखो ॾियण वारी ॻाल्हियूं। सभिनि खां वॾी कृपा आहे कि भॻवान मनुष्य बणाए छॾियो। इन करे हर माण्हू भॻवान खे पाए थो सघे। हर माण्हू डॉक्टर नथो ठही सघे, हर माण्हू इंजीनियर नथो ठही सघे, हर माण्हू वकील नथो ठही सघे, हर माण्हू सफल धंधो करण वारो नथो ठही सघे। छो जो इहो भागनि जे अधीन आहे। हानि लाभ, जीवन मरण, हानि लाभ, इहो भागनि जे हथ में आहे। पर काथे पढ़ियो तो प्रभु जी प्राप्ति भागनि में आहे? न न, काथे पढ़ियो तो भगवान जो दर्शन इहो भागनि सां मिलंदो? हा, ईअं थींदो आहे कि भगवान जो दर्शन महाभाग्य आहे, इहा वॾी प्राप्ति आहे। वॾभागी ते जन जग मां आहे, उहे वॾभागी आहिनि। ईअं न आहे कि उहे भागनि जे वश में आहिनि। इन में ध्यानु ॾिजो, कई बार कविताउनि में लिखियलु हूंदो आहे त असां ग़लति अर्थ कढी छॾींदा आहियूं कि इहो सभु क़िस्मत जे वश में न आहे, बल्कि जेको भॼन करे तो उहो क़िस्मत वारो आहे, उहो भागनि वारो आहे, उहो फल वारो आहे। भक्ति करे असां कुझु फल घुरूं त इहो स्वार्थी माण्हू आहे। सभु कर्म भगवान खे अर्पण करे चऊं प्रभु असांखे भक्ति ॾे, इहो भागनि वारो आहे, इहो प्रेम करण वारो आहे। त यादि रखिजो भाई, लगन पैदा करणी आहे। हाणे लगन कीअं पैदा थींदी? लगन भगवान खे पंहिंजो सम्झण में पैदा थींदी आहे। बार बार भगवान जी कथा, भगवान जो कीर्तन, भगवान जो सत्संग थियो, इन तरह सां बार बार जेको असां सोचींदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, अखियुनि सां कननि सां ॿुधंदा आहियूं, उहा ई सामग्री त भीतर वेंदी आहे। ओॾे ई असांखे यादि ईंदो आहे। राति भर जेको असां वीडियो ॾिसी करे सुम्हंदा आहियूं, सपना बि उन जा ईंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। त तव्हां सोचो, राति ॾींहुं अगरि असां भगवान जी कथा ॿुधूं, कीर्तन कयूं, भगवान जो चित्र ॾिसूं, भगवान खे निहारियूं, भगवान जो ध्यानु कयूं, भगवान सां ॻाल्हायूं, त पोइ स्वाभाविक आहे असांजे मन में, चित्त में उहे ई ख़्याल हूंदा। इहा ई त लगन चइबी आहे। पहिरियों त करणी पवंदी आहे, पोइ लॻी वेंदी आहे। पहिरियों त प्रार्थनाऊं करणियूं पवंदियूं, पोइ लख दुनिया अचे त भगवान जो प्रेम छॾिजंदो न आहे। चओ हरे राम। हरे राम। कृष्णदास ॿुधाईंदा आहिनि भक्तमाल जी ॾाढी सुहिणी कथा कि भक्त ऐं भगवान जो झगड़ो थी वेंदो आहे। त भगवान चवंदा अथसि ठीकु आहे, अॼु खां मुंहिंजो नालो न खणजां। भक्त चवंदा अथसि छो खणंदुमि तव्हांजो नालो? खणंदुमि ई कोन। जॾहिं तव्हां मुंहिंजे मर्ज़ीअ जी पूर्ति नथा कयो, तव्हांजो नालो न खणंदुमि। लेकिन हे छा 5 मिंट बि रही न सघंदो आहे। रोटी खाए त हथ जोड़े भगवान जो नालो यादि अची वञे, पाणी पीए त भगवान जो नालो यादि अचे, सनानु करे त हुनजो नालो यादि अची वञे। भगवान त इहा लुका छुपी पिया खेॾनि भक्त सां। भगवान खे त पतो ई हो कि हिन जी नब्ज मां चङी तरह सुञाणा, हे मुंहिंजे बिना रही न सघंदो। त आख़िर उहो भक्त हारजी वियो। चई प्रभु असां हारजी वियासीं, इहा शर्त मां पूरी न करे सघंदुमि, मां छा कयां? चओ हरे राम। हरे राम। इहा लगन चइबी आहे। अहिड़ी लगन लॻी वञे, हा, जीअं वीचारा नशो करण वारा हूंदा आहिनि न, उहो मंदिर पतो न हुजे काथे आहे, गुरुद्वारो काथे आहे पतो न हुजे, लेकिन उहे पंहिंजी कोठी ॻोल्हे वठंदा आहिनि त काथे मदिरा मिलंदी, काथे नशो मिलंदो। हेॾो होॾो वञी काथे ताक झाक करे, पुछी परखे करे, उहो काथे कुंड में लिकियल छो न हुजे, हुनखे चूंडे कढंदा। चओ हरे राम। हरे राम। इन तरह सां भक्त बि भगवान खे ॻोल्हे कढंदा आहिनि, भॼन करे वठंदा आहिनि, सत्संग ॻोल्हे वठंदा आहिनि ऐं लाभ वठंदा आहिनि, जीवन सफल कंदा आहिनि। उपजी प्रीत प्रेम रस चा, उपजी प्रीत प्रेम रस चा, मन तन अंतर इही स्वार, मन तन अंतर इही स्वार। बोल वृंदावन बिहारी लाल।